नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त ठारूशाह इलाक़े में क़तल नौजवान जो ॾोह बेजवाबदार खां बासराइण जूं कोशिशूं। वीडियो वायरल। ठारूशाह इलाक़े में नौजवान जे क़तल बाद पुलिस जे फुर्ती वाक़े जो केस अॻुवाट वारियल ॿिए जवाबदार मथां दाख़िल कयो वियो। पुलिस पारां नौजवान अज़हर मेमन जो क़तल बासराइण लाइ मेहराब सोलंकी खे इलाक़े मां ॿाहिरि कढी ॿाहिरि विहारे हथ ॿधी तशदुद कयो वियो। थाणे अंदरि नौजवान जो क़तल बावजूद SSP फ़क़ति हिकु एहलकार खे मुअतल कयो। ॿियो ड्यूटीज़ ते मौजूद है। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त ठारूशाह इलाक़े में क़तल नौजवान जो ॾोह बेजवाबदार खां बासराइण जूं कोशिशूं। वीडियो वायरल। ठारूशाह इलाक़े में नौजवान जे क़तल बाद पुलिस जे फुर्ती वाक़े जो केस अॻुवाट वारियल ॿिए जवाबदार मथां दाख़िल कयो वियो। पुलिस पारां नौजवान अज़हर मेमन जो क़तल बासराइण लाइ मेहराब सोलंकी खे इलाक़े मां ॿाहिरि कढी ॿाहिरि विहारे हथ ॿधी तशदुद कयो वियो। थाणे अंदरि नौजवान जो क़तल बावजूद SSP फ़क़ति हिकु एहलकार खे मुअतल कयो। ॿियो ड्यूटीज़ ते मौजूद है।